Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are going to start a new topic which is sentence structure. Here inshallah we will discuss how the sentence structure is affected or can be changed from correct to incorrect and from incorrect to correct. How you will have to detect the error in the sentence structure and how can you be able to correct them as well. Whether you will not be given the option to correct in the examination, but here you will have to learn it as well. हाणे अॼु असां न्यू टॉपिक जी तरफ़ वधूं पिया जेको आहे सेंटेंस स्ट्रक्चर। अच्छा, हाणे हिन में तव्हांखे मां अॼु इहो सेखारींदुसि सेंटेंस स्ट्रक्चर। पहिरियों तव्हां सम्झी वञो सेंटेंस स्ट्रक्चर एरर डिटेक्शन जी तरह हूंदो आहे। हिन में तव्हांखे इहो फाइंड आउट करिणो हूंदो आहे त सेंटेंस में कहिड़ी जॻह ते एरर आहे, कहिड़ी जॻह ते ग़लती आहे। अच्छा, हाणे स्ट्रक्चर जो मतिलबु इन जी फॉर्मेशन में बि ग़लती थी सघे थी पई। ठीकु आहे, उहा अॻिते तव्हांखे जीअं मिसाल ॾींदो हलंदुमि, तव्हां पढ़ंदा हलंदव तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। हाणे सेंटेंस स्ट्रक्चर ऐं एरर डिटेक्शन ईअं सम्झो इहो पाण में इंटर रिलेटेड टॉपिक्स आहिनि। ठीकु आहे, इन्हनि जो पाण में हिक ॿिए सां लिंक आहे। माना स्ट्रक्चर में सेंटेंस स्ट्रक्चर में बि तव्हांखे जेको आहे एरर ई फाइंड करणी पवंदी त कहिड़ो एरर आहे इन में, सेंटेंस में कहिड़ी ग़लती आहे। ठीकु आहे। अच्छा, सब खां पहिरियों असां सेंटेंस खणूं था पिया। पहिरियों असांजो सेंटेंस आहे हेयर इज़ द फोटोग्राफ्स आई वांटेड टू शो यू। ही उहो हाणे हिते जेको चवणु थो चाहे उहो इहो आहे त ही उहो फोटोग्राफ आहिनि जेके मां तव्हांखे ॾेखारणु पए चाहियां। ठीकु आहे। हाणे हिते तव्हां ॾिसी सघोसि था कि हिते तव्हां वटि लॻल आहे फोटोग्राफ्स, ओ हिते ओ हे एस। जॾहिं हिते फोटोग्राफ्स आहे त हिते इज़ कीअं थी थो सघे, हेयर इज़ द फोटोग्राफ्स न थींदो न, पोइ हे थींदो हेयर इज़ द फोटोग्राफ। ठीकु आहे। पर जेकॾहिं हिते फोटोग्राफ्स असांखे रखिणो आहे त पोइ इन फोटोग्राफ्स जे करे असांखे हिते कहिड़ो कमु करिणो पवंदो, हिते इज़ जेको आहे इहो इनकरेक्ट आहे। इज़ जी जॻह ते छा लॻणु घुरिजे, हिते लॻणु घुरिजे आर। हेयर आर द फोटोग्राफ्स आई वांटेड टू शो यू। हिते इहा इन सेंटेंस जे स्ट्रक्चर में कहिड़ी ग़लती आहे, हिते वर्ब इज़ न लॻंदो बल्कि छा लॻंदो, आर लॻंदो। ठीकु आहे। हाणे एरर डिटेक्शन में बि असां साॻियो ई कमु कंदा आहियूं, एरर फाइंड कंदा आहियूं। सेंटेंस स्ट्रक्चर में बि ईअं ई हूंदो आहे। अच्छा, ॿिए सेंटेंस ते अचो। हिन में बसि सिर्फ़ु इहा ई मिस्टेक ई तव्हां बाक़ी ॾिसी सघो था, बाक़ी सेंटेंस करेक्ट आहे। ॿियो आहे इट हैज़ नॉट रेन्ड सिंस लास्ट अप्रैल। हाणे हिते तव्हां ॾिसी सघोसि था इट हैज़ नॉट रेन्ड, उहे जॾहिं तव्हां ॾिसंदव तव्हां सम्झी सघोसि था त कहिड़ो टेंस आहे। असां पढ़ी चुका आहियूं इहो आहे प्रेज़ेंट परफेक्ट। इट हैज़ नॉट रेन्ड इहो जेको इस्तेमालु कयो वेंदो आहे बरसाति जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, त माना बरसाति न थी आहे या बरसाति न थी चुकी आहे। सिंस लास्ट अप्रैल, गुज़िरियल अप्रैल खां बरसाति न थी आहे। ठीकु आहे न। इट हैज़ नॉट रेन्ड सिंस लास्ट अप्रैल। हाणे इन पूरे जुमिले में तव्हां ॾिसी सघो था कोई जेको आहे एरर न आहे, इहो जुमिलो छा आहे, करेक्ट आहे। ठीकु आहे। इन में कोई एरर, ग्रामेटिकल कोई एरर न आहे इन सेंटेंस स्ट्रक्चर में। अचो नंबर 3 ते। नंबर 3 आहे वेन आई गो द म्यूज़ियम। ठीकु आहे न। वेन आई गो द म्यूज़ियम आई वोर कंफर्टेबल शूज़। हाणे हिन सेंटेंस खे तव्हां जेकॾहिं गौर सां ॾिसंदव त हाणे हिते तव्हां वेन आई गो द म्यूज़ियम या हाणे हिते तव्हां ऐड करे सघोसि था हथ जो जेको आहे वेन आई गो टू द म्यूज़ियम। तव्हांजे लाइ सम्झण जे अॻिते आसान थी वेंदो। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था सेंटेंस जो जेको पहिरियों पार्ट आहे वेन आई गो टू द म्यूज़ियम, मां जॾहिं म्यूज़ियम वञा थो, या आम तव्हां ॿियनि लफ़्ज़नि में अची सघो मां जॾहिं म्यूज़ियम में वेंदो आहियां, इहो मतिलबु बि तव्हां खणी सघोसि था। हाणे अॻियों सेंटेंस ॾिसो आई वोर कंफर्टेबल शूज़। मां जॾहिं म्यूज़ियम में वेंदो आहियां या मां जॾहिं म्यूज़ियम में वञा थो त मां कंफर्टेबल शूज़ पाता। इहो कीअं, माना सेंटेंस ठहियो ई न। हिकिड़ो जेको आहे प्रेज़ेंट फॉर्म में आहे, ॿियो जेको आहे पास्ट फॉर्म में आहे, इहो पॉसिबल ई न आहे। ठीकु आहे न।
त हाणे माना हिन जो जेको सेंटेंस स्ट्रक्चर में मिस्टेक कहिड़ी आहे त पहिरियों जेको सेंटेंस आहे असांजो उहो कहिड़े इन में टेंस में आहे, उहो आहे प्रेज़ेंट में। ॿियो जेको असांजो पार्ट आहे उहो छा में लिखियलु आहे, ॿियो जेको आहे उहो पास्ट में आहे। हिन जे स्ट्रक्चर में इहा मिस्टेक आहे त पूरे जे पूरे हाणे हिते हिकिड़ी का मिस्टेक कोन्हे, हिते हिन खे त मां सिर्फ़ु शो आउट हाईलाइट इन जे लाइ कयो आहे जीअं तव्हां सम्झी सघो। त हाणे हिते ॾिसी सघो था, हिते आहे गो, हे प्रेज़ेंट आहे, हे वोर, हे पास्ट आहे। हाणे तव्हां ईअं कॾहिं चई नथा सघो त फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं मां पढ़ंदुमि, या फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं मां पढ़ंदो आहियां त मां चश्मो पातो, जॾहिं मां पढ़ंदो आहियां त मां पेन खईं। हाणे तव्हां सम्झी सघो था त जुमिले जो कंसेप्ट ई नथो ठहे। या ईअं चई सघो जॾहिं मां पेन खणंदो आहियां त जॾहिं मां पेन खणंदो आहियां त लिखंदो आहियां, ईअं चई सघो था। ठीकु आहे न। हाणे हिते ईअं पॉसिबल ई न आहे हिकिड़ो प्रेज़ेंट में हुजे ॿियो पास्ट में हुजे, जुमिले जो सेंस ई नथो ठहे। इन जे करे हाणे हिते पूरे स्ट्रक्चर में मिस्टेक आहे, इन जे करे इहा हिते मिस्टेक आहे। हाणे हिते वोर न थींदो, हिन खे यादि हिन प्रेज़ेंट फॉर्म में अचिणो पवंदो त मां वेंदो आहियां त मां कंफर्टेबल शूज़ पाईंदो आहियां। आई यूज़ टू वियर या आई वियर थींदो। ठीकु आहे न, इन तरीक़े सां जुमिलो सही थी सघे थो। बाक़ी हिते इहा मिस्टेक। अच्छा, हाणे अॻिते अचो। हाणे अॻिते जेको आहे हिते तव्हां जुमिलनि खे अञा क्लियर सम्झी सघंदो। हाणे अॻिते आहे द मोस्ट ब्यूटीफुल वन ऑफ द 3 ड्रेसिस आर देयर। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था त घणियूं ड्रेसिस आहिनि, 3। लेकिन हाणे पहिरें पार्ट खे तव्हां कंसंट्रेट कंदो, द मोस्ट ब्यूटीफुल वन, उन्हनि टिनी मञा जेका सभ खां ब्यूटीफुल आहे। ड्रेसिस ऑफ द 3 ड्रेसिस आर देयर न थींदो। हाणे हिते आर सभिनी ड्रेसिस जी ॻाल्हि थिए ई कोन थी। 3 ड्रेसनि मंझां कंहिं हिकिड़ी जेका सभ खां ब्यूटीफुल ड्रेस आहे उहो हिते आर न थींदो, हिते छा थींदो, इज़ देयर। माना इन्हनि 3 ड्रेसनि मां सभ खां जेका ख़ूबसूरत ड्रेस आहे उहा हिते मौजूदु आहे, या उहा हिते आहे थींदो, आहिनि न थींदो। इन्हनि 3 ड्रेसिस मंझां सभ खां ख़ूबसूरत ड्रेस ही आहे या हिते आहे, आहिनि न थींदो। ठीकु आहे, इन जे करे हिते आर ग़लति आहे, हिते छा थींदो, इज़। हिते इहा जेका आहे एरर हुई इन स्ट्रक्चर में। हाणे अॻिते अचो, माई ब्रदर ड्रंक 3 ग्लासिस ऑफ वाटर। हाणे हिते तव्हां स्ट्रक्चर में ग़लती सम्झी सघो था। माई ब्रदर ड्रंक थींदो ई कोन्हे। पास्ट में जेकॾहिं असां जुमिलो लिखूं त माई ब्रदर ड्रंक थर्ड फॉर्म न पवंदी आहे, असां पढ़ी आया आहियूं टेंसिस। माई ब्रदर ड्रैंक थींदो, ड्रंक न थींदो, छो त परफेक्ट जो जुमिलो न आहे, परफेक्ट जो कोई हेल्पिंग वर्ब न आहे लॻल, त ड्रंक न थींदो बल्कि छा थींदो, ड्रैंक थींदो। इहा इन में जेका हिते सेंटेंस स्ट्रक्चर में मिस्टेक हुई। ठीकु आहे, हाणे अचो अॻियां ते। दे हैव बिन नॉट प्लेइंग क्रिकेट। हाणे हे जुमिला तव्हां टेंसिस जा पढ़ी आया आहियो। दे हैव बिन नॉट प्लेइंग क्रिकेट। हाणे ग्रामेटिकली इहो ग़लति आहे, मां तव्हांखे अॻु में सम्झाए चुको आहियां त जॾहिं हिकिड़ो ई हेल्पिंग वर्ब ॿिनि वर्ड्स ते मुश्तमिल हुजे त ऐं उनखे नेगेटिव में असांखे कन्वर्ट करणो हुजे त इहो जेको नॉट आहे जेको हमेशह असां इन जे विच में रखंदा आहियूं, न कि इहो हेॾे ॿाहिरि ईंदो। दे हैव नॉट बिन थींदो, हैव बिन, दे हैव बिन नॉट न थींदो। इहो ग्रामेटिकली स्ट्रक्चर में मिस्टेक आई आहे। इहो नॉट जेको आहे हैव ऐं बिन जे छा थींदो, विच में पवंदो, तॾहिं वञी जुमिलो सही थींदो। इहो ठीकु आहे, हिते ग्रामेटिकली इहा मिस्टेक असां इहो अॻु में पढ़ी चुका आहियूं टेंसिस में। हाणे चो सतों आहे, वाई यू डोंट कम हेयर। हाणे इहो बि तव्हां सम्झी चुका आहियो, तव्हांखे मां इंटेरोगेटिव सेंटेंसिस पढ़ाए चुको आहियां। हाणे हिते तव्हां पहिरियों त ॾिसो डोंट लिखियलु आहे, यानी प्रेज़ेंट सिंपल जो जुमिलो आहे। वाई यू डोंट कम हेयर। हाणे जेकॾहिं इंटेरोगेटिव आहे, तव्हां ख़बर आहे इंटेरोगेटिव में हेल्पिंग वर्ब जेको डू आहे या पूरे जो पूरो डोंट बि तव्हांखे ॿुधायो आहे, त हाणे जेको आहे ॿाहिरि खणी सघूं था असां। हे जेको आहे इहो इंटेरोगेटिव में हमेशह सब्जेक्ट खां ॿाहिरि ईंदी आहे इहा शइ। हाणे हिते तव्हां हीअं करे सघो, डू यू नॉट कम हेयर बि करे सघो था, या डोंट यू कम हेयर बि करे सघो था। पर हाणे जेकॾहिं इंटेरोगेटिव आहे त इहो ईअं न थींदो जो डोंट विच में अचे। हाणे जेकॾहिं वाए लॻल आहे, वाए सां तालुक़ु न आहे, वाए सभ खां ॿाहिरि रहंदो। वाए जेकॾहिं लॻल आहे, इंटेरोगेटिव करिणो आहे न जुमिले खे, हिते थींदो वाए डोंट यू कम हेयर। वाए खां पोइ जेको आहे असां डोंट यूज़ कंदासीं, वाई यू डोंट कम हेयर न थींदो। इहो ग्रामेटिकली जेको स्ट्रक्चर आहे इहो ग़लति आहे। ठीकु आहे, हाणे इहा ॻाल्हि मां वरी रिपीट कयां थो तव्हांखे त सेंटेंस स्ट्रक्चर ऐं एरर डिटेक्शन इहे जेको आहे न कंप्लीटली जेको आहे इंटर रिलेटेड टॉपिक्स आहिनि। हाणे एरर डिटेक्शन में बि असां सेंटेंस में एरर जेको आहे फाइंड कंदा आहियूं, सेंटेंस स्ट्रक्चर में बि असां इन में एरर फाइंड कंदा आहियूं। हाणे हिते बि तव्हां ॾिठो त नॉट में एरर हुयो, नॉट किथे इस्तेमालु थींदो, हैव ऐं बिन जे विच में इस्तेमालु थींदो। हिते बि तव्हां ॾिठो इंटेरोगेटिव आहे त हेल्पिंग वर्ब हमेशह ॿाहिरों ईंदी आहे, सब्जेक्ट खां ॿाहिरि। नॉट बि तव्हां ॿाहिरि रखे सघो था। ठीकु आहे, पर हिते नॉट पॉसिबल न आहे, हिन में नॉट पॉसिबल आहे ॿाहिरि रखो।
माना डू सां गॾु रखो, पर हिते इम्पॉसिबल आहे जो हैव बिन नॉट, इहो ग्रामेटिकली ग़लति आहे। हे थी सघे थो वाई डोंट यू कम हेयर, या ईअं करे सघो था वाई डू यू नॉट कम हेयर, ईअं तव्हां करे सघो था। बोथ फॉर्म्स आर करेक्ट। ठीकु आहे, होपफुली अॼु लेक्चर तव्हांखे सम्झ आयो हूंदो। इनशाला इन खां अॻिते असां नेक्स्ट लेक्चर में हलंदासीं। वॾी महिरबानी।